मां अली अहमद नारे जो बा उर्फ़ अहमद नारे जो बिंडे फैज़मंद खां मां ये सोशल मीडिया ते ॾिठा आहिनि, इंसाफ़ बि थिया आहिनि, इंसाफ़ मिलनि था। IG साहब सिंध IG साहब जो बि हुकुम आहे त सिंधवासी जेकर मुंहं ॾेई हिलाला थी वञूं, उन जा बि बयान हुकुम बि उन्हनि जा जारी आहिनि असां सिंधियुनि लाइ त भाउ मुंहुं ॾियो। असांजो बहितरीनु ऑफिसर आहे DIG साहब बि, असांजो बहितरीनु ऑफिसर आहे डॉक्टर समीला सुमरो साहब बि। असां त डॉक्टर सुमरे साहब वटि समीला साहब वटि अचे पेश पिया आहियूं पाण मुराद आहे। असांखे उमेदु आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो ऐं असांखे वधि में वधि रिआयत मिलंदी। इनशाला तव्हां बि जेके कचे में ॾुआरी पके में ॾुआरी रूपोश आहियो, ॾुआरी आयो न आहियो पर रूपोश आहियो, लेबल अथव त जेकर मौक़ियो अथव भलो पेश पइजी अचे, पंहिंजी ज़िंदगी सुकून जी पंहिंजे बचनि सां गुज़ारियो त ॾाढी भली ॻाल्हि थींदी। असांजी इहा सभिनी खे रिक्वेस्ट आहे त भाउ पेश थियो अचे, जंहिं जंहिं ज़िले जा हर को पंहिंजे ऑफिसरनि जे हथ ते मुंहुं ॾेई थिए त भली ॻाल्हि आहे। असांजी इहा रिक्वेस्ट आहे, वधीक तव्हां पंहिंजा मर्ज़ीअ जा मालिक। अस्सलाम वालेकुम।